लाड़काने में खबरवास शेयर कंदासी। लाड़काने से माउटा थाने क्षेत्र में संगावती तकरार ता हथियारबंद की फायरिंग में नौजवान कतल थी वियो आहे। गोली लगन सबब नौजवान माजिद मीर बहर माची वियो। इतलात पुलिस पहुंची नौजवान चुमड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब लाश केतिरा ई कलाक पियल रहियो। वारसन जो चवण आहे त शाहनवाज़ मीर बहर ऐं ॿिनि नौजवान खे क़तल कयो आहे। खबर वासा लाड़कानी में शेयर कई पिया। लाड़कानी से माहूटा थाने क्षेत्र में संगावती तकरार ता हथियारबंद की फायरिंग में नौजवान कतल थी वियो आहे। गोली लगन सबब नौजवान माजिद मीर बहर माची वियो। इतलात पुलिस पहुंची नौजवान चुमड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब लाश केतिरा ई कलाक अस्पताल में पियल रहियो। खबरवासा लाड़कानी में शेयर कई पिया। लाड़कानी से माउटा थाने क्षेत्र में संगावती तकरार ता हथियारबंद की फायरिंग में नौजवान कतल थी वियो आहे। गोली लगन सबब नौजवान माजिद मीर बहर माची वियो। इतलात पुलिस पहुंची नौजवान चुमड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब लाश केतिरा ई कलाक पियल रहियो। वारसन जो चवण आहे त शाहनवाज़ मीर बहर ऐं ॿिनि नौजवाननि खे क़तल कयो आहे। लाड़काने से माउटा थाने क्षेत्र में संगावती तकरार ता हथियारबंद की फायरिंग में नौजवान कतल थी वियो आहे। गोली लगन सबब नौजवान माजिद मीर बहर माची वियो। लाड़काने में तफसील मालूम कंदासी अब्दुल कादिर गोपाल खान जी। अब्दुल कादिर जो गोट वडा मारवासी शादीशुदा 29 वर्ष नौजवान माजिद अली बस मीर बहर पांजे माइटन अता संगवाती तकरार ता गोली हणी कतल एड़ो इतला जे माउटा थाने की पुलिस के दिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ माचरी आंदो वियो। जिते पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ड्यूटी ते न हुअण करे पोस्टमार्टम न थी सघियो आहे। उन मौके ते मक़तूल जे वारसन पी अली बख्श मीर बहर साफ़िन खे रोईंदे ॿुधायो त असांजो माइटनि सां संगाई तकरार हलंदड़ आहे। जंहिं मामले तां अॼु शाहनवाज़ मीर बहर अफरोज़ मीर बहर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पुट माजिद जेको टमाटनि जी मज़दूर ते पंहिंजे ही गोठ जे नौजवान कामराना गाणी सां वञी रहियो हो त केयर फाटक खां गोली हणी कतल करे छॾियो आहे। जंहिंमें संदसि जो दोस्त सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। चयो त ज़ालिमुनि ज़ुल्म करे छॾियो आहे। हिननि DIG लाड़कानो SSP लाड़काना सरफराज़ नवाज़ शेख खां मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी मलक जवाज़नि खे गिरफ़्तार करे पुट जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जी मेहरबानी अब्दुल कादिर तफसील जे लाइ।